अलाई जेका गंदगी खॾ ॾिसो था पानी किने जी भरी पई आहे, इहो ज़ाती हक़ीक़त में मुंहिंजो प्लाट आहे, पर हुन ते गवर्नमेंट कब्ज़ो करण थी चाहे, हिते डिस्पोज़ल हणण थी चाहे, इन सां बीमारियूं फैल पियूं। अॻे ई पाड़े जो सॼे जो पाणी खारो थी वियो आहे। हिते गंदो पाणी जो नालो हुयो, हिते जेको आहे तलाउ हुयो कंहिं जो ज़ाती प्लाट हुयो, ऐं उन जे करे हाणे जेको आहे गवर्नमेंट हिते हिकु डिस्पोज़ल हणणु चाहे थी। हींअर बि तव्हां जेको आहे लेबॉरेटरी मां रिपोर्ट वठो सर, जेको आहे तव्हां ॾिसो त केतिरा केस असांजे मोहल्ले में हिन गंदे पाणी जे करे थिया आहिनि। कुछ बासर माण्हू आहिनि जेको वरी बि मिली भगत करे पैसनि खाइण लाइ उन खॾ खे खोटाइनि था, जे ठीको थिए उहे पंहिंजो पेट भरनि। गंदे पाणी जे सबबु जेको आहे हिते कई बीमारियुनि मुंहुं कर खयो आहे, हुनमें टाइफाइड आहे, किडनी जूं आहिनि, हेपाटाइटिस ऐं ॿियूं केतिरनि बीमारियुनि कर खयो आहे। अला अख़्तारनि खां नोटिस वठण जो मुतालबो था कयूं। गंदे पाणी खां बचाए वञे, जरासीम फैलजनि था ऐं बीमारी जेका पखिड़िजे थी, गंदगी खां बचाए वञे। उन गंदे पाणी जे नाले जे करे हिते बीमारियूं थियूं आहिनि। टाइफाइड जा 10-15 केस हींअर रिसेंटली आहिनि, ऐं कारी कामण जे करे ॿई, हिकिड़े पाड़े जा हिकिड़े भाउ उहे गुज़ारे विया आहिनि। मंगी गुज़ारिश था कयूं जेका महीने जी बजेट अचे थी टाउन जे लाइ, आला अख़्तियारनि खे उहे टाउन कमेटी वारनि खां पुछा करायो वञे